يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सब दोस्त दिल मोहब्बत सां बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम मुंहिंजा अज़ीज़ भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, मां जालो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा हिकिड़ी आयत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी अहादीस मुबारक मजा हिकिड़ी हदीस शरीफ़ पढ़ी आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब ताला मूंखे न क़ुरान मजीद जे आयत ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे न क़ुरान ऐं हदीस जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ये हदीस जेका मां जे आॾो पढ़ी आहे यह मुकम्मल मुआशरती मुआमलात मसाइल ते क़ाइम आहे। इस्लाम हर वो पहलू हर उहा शइ ॿुधाई आहे जेका इंसान सां वाबिस्त आहे। इंसान जे ज़िंदगी गुज़ारण खां वठी करे जेसी ताईं हू हिन दुनिया खे छॾे थो, जेके बि मुआमलात ऐं मसाइल अचनि था, हर जॻह ते हर टाइम जे अंदरि इस्लाम उन जी रहनुमाई कई आहे, उनखे सम्झायो आहे। हदीस शरीफ़ जेका मां पढ़ी आहे उन जो ख़ुलासो तव्हां ॿुधो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुस्लिमु मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। कामिल ऐं मुकम्मल मुसलमान उहो आहे मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही, मुकम्मल तरीक़े सां महफ़ूज़ हुजे मुसलमान उन जी ज़ुबान ऐं उन जे हथ खां। याने उन मुसलमान खां कामिल मोमिन ऐं मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़ुबान खां कंहिं ॿिए इंसान खे ईज़ा ऐं तकलीफ़ न पहुचे। असां वटि जेको ख़ाको ॿाहिरियों ॿुधायो वेंदो आहे या सम्झायो वेंदो आहे उहो इहो आहे त भई फ़लाणो माण्हू माशाअल्लाह वॾो दीनदार आहे। अदा कहिड़े तरीक़े सां तव्हां उनखे दीनदार चओ था? असां चवंदा आहियूं साईं माशाअल्लाह 5 वक़्त निमाज़ पढ़े थो। बिल्कुलु निमाज़ अल्लाह साईं जो हुकुम आहे, फ़र्ज़ु आहे, उनजो इनकार कुफ़ुर आहे। हज करणु, नमाज़ पढ़णु, रोज़ो रखणु, ज़कात ॾियणु, इहे सभु अल्लाह ताला जा हुकुम आहिनि। पर फ़क़ति इन्हनि शयुनि खे अपनाइण सां तव्हां ऐं असां उन जे मथां हिकिड़ो दीनदारी वारो जेको लेबल लॻाए छॾींदा आहियूं त हीउ माण्हू इन मुआमलात ऐं मसाइल करण सां दीनदार आहे। छा जेके ॿिया इस्लाम जा हुकुम आहिनि पोइ उन जे करे जेके माण्हू दहरिया इस्लाम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात खां नावाक़िफ़ माण्हू, जिन खे न क़ुरान जो इल्मु आहे, न हदीस जो इल्मु आहे, न पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिवायात जो इल्मु आहे, उहे माण्हू ॿाहिरि वेही करे पंहिंजो पाण खे अदब ऐं फ़न जा माहिर सम्झी करे बज़ाहिर इस्लाम जे मथां अदा मज़हब उहो हुजे जंहिंमें भाईचारो हुजे, मज़हब उहो हुजे जंहिंमें सुकून हुजे, मज़हब उहो हुजे जंहिंजे अंदरि इंसानी हुक़ूक़ जी रिआयत हुजे। त रब्बे काबा जो कसम आहे जेकॾहिं तव्हां ऐं असां क़ुरान ऐं हदीस जे इल्म खां सही नमूने सां वाक़िफ़ हुजऊं ऐं क़ुरान ऐं हदीस जे इल्म जो सम्झण जो सही मेयार तव्हां ऐं असांखे मिली वञे त असां सम्झंदासीं जेतिरी इंसानियत ऐं जेतिरो मज़हब इस्लाम जे अंदरि इंसानियत जो एहतराम सबक़ु ॾिनो वियो आहे, दुनिया जे कंहिं बि मज़हब जे अंदरि इहो सबक़ु कंहिं बि क़िस्म जो न ॾिनो वियो आहे। तव्हां तारीख़ खोले करे ॾिसो, अॼु खां अॻु में तव्हां हलिया वञो, अरब जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो न पढ़ियो, पंहिंजी उन ग़लाज़त वारी ज़िंदगी जे अंदरि हुया, पंहिंजे उन ऊंदहि वारी जॾहिं ज़िंदगी जे अंदरि हुया, उन्हनि वटि इंसानियत जो क़दुरु छा हुयो? उन्हनि जा हज़ारनि जी तादाद जे अंदरि, लखनि जी तादाद जे अंदरि क़बाइली जहिड़ा हूंदा हुआ जंहिंमें उन्हनि जा लखे माण्हू मरी वेंदा हुआ।
तारीख़दाननि लिखियो आहे जेकॾहिं उनजे ख़ानदान मां को हिकिड़ो ॿार बि बची वेंदो हो, उहो ॿारु जेकॾहिं वॾो थी वरी जवानी ते पहुचंदो ऐं पंहिंजे ताक़त जे अंदरि ईंदो, वरी उन जंग खे छॾियल उनजा सभु माण्हू मरी वेंदा। हिकिड़ो माण्हू पैदा थींदड़ वरी उन जंग खे उभारे करे वरी जंग वारो मामिलो शुरू कंदो हो। ऐं औरत जी एॾी वॾी तज़लील, जेके इंसानी हुकूक जा अलम बरदार यहूदो नसारा चवंदा त असां वॾा इंसानी हुकूक जा अलम बरदार आहियूं, असां वटि इंसानी हुकूक जो ख़्यालु आहे। उन वक़्त जे अंदरि जेका औरत सां हालत आहे, जेकॾहिं औरत वीचारी हाइज़ा थी वञे, औरत खे जेकॾहिं हैज़ अची वञे, उन वक़्त जा माण्हू न उन जे हथ जो पाणी पीअंदा हुआ, न उन जे हथ जी मानी खाईंदा हुआ। इहो ग़ैर मुस्लिमनि वटि इंसानी मुआशिरे जो क़त्ल आम हुयो। वरी उन खां बाद में जेकॾहिं का औरत नौजवान आहे, उन जो मुड़ुसु जेकॾहिं वफ़ात करे वियो, उन जे मुड़ुस जे वफ़ात करण खां बाद में इन औरत खे पूरी ज़िंदगी सिंगार करण जो को बि हक़ न आहे। इहो उन्हनि जी ॻाल्हि ॿुधाईंदो जेके अॼु तव्हां असांखे इंसानियत जो दर्सु ॾेई रहिया आहिनि। त औरत जेकॾहिं उन जो मुड़ुसु वफ़ात करे वियो, इन औरत खे सिंगार जो हक़ु न आहे, इन औरत खे मुआशिरे जे अंदरि उथण वेहण जो हक़ु न आहे। किन त तारीख़दाननि ईअं लिखियो आहे, उन औरत जे लाइ हिकिड़ो कमिरो ठाहियो वेंदो, जंहिं कमरे जे अंदरि मानी बि उनखे जेका ॾींदा हुआ, उहा हैवानियत खां वधीक बदतर तरीक़े सां मानी उन जे दरवाज़े ते पहुचाए, जेको माण्हू ॾेई ईंदो पंहिंजा हथ साफ़ कंदो, एतिरो उनखे ग़लीज़ ऐं तरीन सम्झो वेंदो। पर जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, अल्लाह जे रसूल अची करे इंसानियत जा हुकूक ॿुधाया। इंसान त पंहिंजी जाइ ते आहे, ख़ुदा उनखे इज़त ऐं एहतराम वारो बणायो आहे। वलक़द करमना बनी आदम, पर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जानवरनि जा हुकूक बि खोले करे ॿुधाया त हिननि जा बि हेतिरा वॾा हक़ आहिनि। त इस्लाम शुरू खां वठी करे मुआशिरे जे मथां, शुरू खां वठी करे उथणी ऐं वेहणी ताल्लुक़ जे मथां ज़ोर ॾिनो आहे। त अव्हां पंहिंजो पाण खे विञायो न, कामिल मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़ुबान खां ॿिए मुसलमान। हाणे ॾिसो, हिकिड़ो माण्हू 5 वक़्त निमाज़ी बि आहे, माज़रत सां हज बि करे थो, रोज़ो बि रखे माशाअल्लाह, ज़कात बि अदा करे थो, ऐं पाण खे दीनदार तहजुद गुज़ार बि आहे, बाशरा बि आहे। पर अल्लाह जे रसूल जी हदीस जे मुताबिक़ उन जे ज़ुबान ऐं उन जे हथ खां जेकॾहिं कंहिं मुसलमान खे ईज़ा ऐं तकलीफ़ पहुतो आहे, अया असां उनखे कामिल मुसलमान चई सघूं था या नथा चई सघूं? त हुज़ूर जी हदीस ॿुधाए थी त इहो कामिल मुसलमान चवराइण जे लाइक़ु क़तान न आहे, जेसीं ताईं इन जे हथ ऐं ज़ुबान खां कंहिं मुसलमान खे तकलीफ़ न पहुचे। अलाए केतिरी हदीसूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि। इंसान सां ताल्लुक़ात ऐं मुहबत क़ाइमु करण जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अवां में अफ़ज़ल इंसान उहो आहे सभ खां जेको अल्लाह जी रज़ा जे लाइ कंहिं सां मुहबत करे ऐं अल्लाह जी रज़ा जे लाइ कंहिं सां बुग़्ज़ रखे। मुहबत कंहिंजे लाइ करे, असां वटि इहो मेयार बि न आहे। असां वटि मेयार इहो आहे, अदा फ़लाणो माण्हू, हा यार फ़लाणे माण्हू फ़लाणो कमु थींदो आहे त पोइ मुंहिंजो कंदो आहे। माना उन मुहबत जे अंदरि बि असांजा मक़ासिद दुनवी शामिल हूंदा। हालांकि शरीयत फरमाए थी अव्हां जी उन सां मुहबत बि अल्लाह जी रज़ा ख़ातिर हुजे ऐं अव्हां जो उन सां बुग़्ज़ अदावत बि अल्लाह जी रज़ा ख़ातिर हुजे। तव्हां असां जेकॾहिं को काफ़िर आहे, जेकॾहिं को काफ़िर तव्हां असांजे साम्हूं चढ़ी वञे, अल्लाह ताला माफ़ फरमाए, कंहिं दीन जे कंहिं शोबे या इस्लाम जे मुतालिक़ अहिड़े कंहिं क़िस्म जी का बकवास करे त तव्हां असांखे जल्द कावड़ ईंदी, बग़ावत ऐं बुग़्ज़ वारो मामिलो थींदो। त इहो बुग़्ज़ अल्लाह जे लाइ, त मुहबत बि अल्लाह जे लाइ हुजे, बुग़्ज़ बि अल्लाह जे लाइ हुजे। शरीयत जी तालीम त इहा आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू कंहिं माण्हू सां महज़ अल्लाह जी रज़ा जे लाइ मुहबत करे थो, क़यामत जे ॾियारे अल्लाह तबारक व तआला उनखे अर्श जे हेठां पंहिंजो सायो नसीब फरमाईंदो, शाम नसीब फरमाईंदो। जंहिं वक़्तु शाम जो को तसवुर ई, ये ज़मीन ऐं आसमान जेको तव्हां असांखे सिज ओ लखें किलोमीटर मथे जेको नज़र अची रहियो आहे, इहो सिज मथां हूंदो, टामे जी ज़मीन हूंदी, जबलनि जे तरह माण्हुनि जा पेट हूंदा, बाहि उन्हनि जे कढ हूंदी,
उन वक़्तु शाम जो तसवुर कंहिं क़िस्म जो न आहे। सरकारे दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको इंसान कंहिं इंसान सां फ़क़ति अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुहबत करे थो उनखे अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजी शाम नसीब फरमाईंदो, आला क़िस्म जूं कुर्सियुनि ते वेठा हूंदा ऐं रब जी रहमत जा नज़ारा पिया ॾिसंदा। हाणे ॾिसो केॾो वॾो फ़ाइदो आहे कंहिं मुसलमान सां सिर्फ़ु मुहबत करण जा इनामात। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू मोमिननि सां अल्लाह जे रसूल फरमायो चङाई कंदा कयो, उन्हनि सां भलाई वारो मामला कंदा कयो, इन जे करे त क़यामत जे ॾियारे अल्लाह साईं मोमिन खे बि शफ़ाअत जो हक़ ॾिनो आहे। तव्हांजे हलो चंद महीना पहिरीं मां ॿुधाए वियो हुअमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾियारे शफ़ाअत जो हक़ ॾींदो, रोज़ो बि अची करे शफ़ाअत कंदो, क़ुरान मजीद बि अची करे शफ़ाअत कंदो त मुंहिंजा रब हिन तिलावत कई आहे, हिन मूंसां मुहबत कई आहे, मुंहिंजी मुहबत जे करे हिनखे जन्नतुल फिरदौस अता फ़रमाए, हिनखे जन्नत जा मोहलात अता फ़रमाए। अहिड़े तरीक़े सां मोमिन बि मोमिन जी के अहिड़ा मख़सूस मोमिन हूंदा अल्लाह ताला उन्हनि खे अख़्तियार अता फ़रमाईंदो, अव्हांजे आॾो अख़्तियारात आहिनि, अव्हां कंहिंजी सिफ़ारिश कयो, उन मोमिन जी सिफ़ारिश जे करे हदीस जा किताब भरियल आहिनि। अल्लाह ताला अहिड़नि माण्हुनि खे जंहिंजे मथां जनम वाजिबु हूंदी उन्हनि खे जनम जी बाहि खां कढी उनखे जन्नत अता फ़रमाए छॾींदो। त सिर्फ़ु मोमिन सां मुहबत करणु ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको मूंखे अल्लाह तबारक व तआला मोकिलियो आहे अव्हां दुनिया जे माण्हुनि जे लाइ तव्हां हिक ॿिए सां मुहबत वारो मामिलो क़ाइमु कयो। असां वटि त इहा शइ आहे ई न, निमाज़ ते ज़ोर आहे, हज ते ज़कात ज़ाहिर आहे, इहे अरकान इस्लाम आहिनि, इन्हनि जो इनकार त कुफ़्र आहे। त मुंहिंजा भाउ इन सां गॾु उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं जिन तव्हां असांखे मुआशरे जो सबक़ सेखारियो आहे, जिन तव्हां असांखे अख़लाक जो सबक़ सेखारियो आहे, जिन हदीसुनि जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहबत जा मुआमलात ऐं मसाइल सेखारिया आहिनि, तव्हां असां उन जी तरफ़ छो पंहिंजो तवजो कोन था ॾियूं? उन्हनि ॻाल्हियुनि जी तरफ़ तव्हां असांजो ध्यानु छाजे करे न आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके ॿ माण्हू अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिक ॿिए सां मुहबत कनि था, ॻाल्हि खे सम्झो, मुकमल हदीस जा लफ़्ज़, अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुहबत, दुनियावी मुआमलात ऐं मसाइल जे लाइ न। हाणे त असां वटि आम थी वियो आहे, मुसलमान सां जॾहिं गॾु किरास करे त पोइ मुसलमान जे मथां लाज़मी आहे सलाम जे अंदरि पहल करे, माना अगराई करे, टपी वियो अस्सलामु अलैकुम, हो चवंदो वालेकुम अस्सलाम। हाणे असां सलाम कंहिंखे कंदा आहियूं? हाणे जेकॾहिं गाॾी खां टपी वियो केरु आहे, छॾीसि बाबा मां सुञाणियासीं नथो सलाम, हालांकि इस्लाम ईअं थोरो ई थो चवे त तूं हुनखे सुञाण त पोइ तोखे सलाम करिणो आहे। सुञाणे या न सुञाणे, मुसलमान तुंहिंजे भरिसां किरास करे थो, तोखे हुनखे सलाम करिणो आहे, तोखे सलाम जे अंदरि पहल करणी आहे। मुसलमान तुंहिंजे भरिसां किरास थी वियो, शरीयत जो हुकुम आहे तूं सलाम कर। हाणे उहो सुञाणप वारे मामले ते असां सलाम खे महदूद रखियो आहे। अर्ज़ु कयमि त दुनियावी अग़राज़ और मक़ासिद न हुजनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके ॿ मुसलमान हिक ॿिए सां मुहबत कंदा, चाहे हिकिड़ो मुसलमान मशरिक़ में रहे थो, ॻाल्हि खे सम्झो, मशरिक़ ऐं मग़रिब माना दुनिया जी हिकिड़ी कुंड हीअ, हिकिड़ी दुनिया जी कुंड परी थी वई। पाण फरमायो ॿ मुसलमान जेके हिक ॿिए सां छा था फरमाइनि, हिक ॿिए सां मुहबत कंदा, चाहे हिकिड़ो मुसलमान मशरिक़ जी कुंड में रहे, ॿियो मुसलमान मग़रिब जी कुंड में रहे, पर हिननि जी पंहिंजो पाण में अल्लाह ख़ातिर जेका मुहबत आहे, अल्लाह से क़यामत जे ॾियारे मशरिक़ ऐं मग़रिब में जुदा रहण वारनि खे पंहिंजो पाण सां गॾु अची करे जन्नत में हिक जाइ ते फरमाईंदो। केॾो वॾो फ़ाइदो आहे कंहिं इंसान सां मुहबत करणु, कंहिं इंसान जी। असां वटि त इंसान जी ताज़ीम ई न आहे। अॼु तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते ॾिसो फ़िलहाल क़यामत जो मंज़र त इहो आहे, पीउ ऐं माउ आला क़िस्म जा हुकूक आहिनि, उन्हनि जे हुकूक जी पामाली थी रही आहे। पाड़े वारनि खे पाड़े वारनि जे हुकूक जी ख़बर न आहे, भाउ जो हिक ॿिए खां ॿियो हाल वाल केरु आयो, भाई असां मुसलमान आहियूं, अल्लाह जा बाना मुसलमान आहे। भाउ पंहिंजे भाउ खां 1000 साल थी विया हिक ॿिए खां ॻाल्हाइण खां क़ता ताल्लुक़ आहे। भाउ जा भाउ सां मुआमलात सही ऐं दुरुस्त न आहिनि। इहा कहिड़ी मुसलमानियत आहे, इहो कहिड़ो इस्लाम जो दर्स आहे, इहा कहिड़ी तालीम आहे जंहिंखे तव्हां असां अपनायो आहे। पाण फरमायूं जेके ॿ मुसलमान पंहिंजो पाण में मुहबत कंदा उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला इहो मामिलो अता फरमायो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ सुर्ख याकूत ऐं ज़बरत जा महलात बणाया।
आला क़िस्म जी कुर्सियुनि जे मथां टेक लॻाए करे वेठा हूंदा। उन वक़्त जे अंदरि जंहिं वक़्त जे अंदरि शाम कंहिं माण्हू खे नसीब न थींदी, ही माण्हू टेक लॻाए करे वेठा हूंदा। साहबी पुछा कि या रसूल अल्लाह, सब चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा रसूल इहे केरु हूंदा? पाण फरमायूं जेके दुनिया में सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जे लाइ हिक ॿिए सां मुहबत कनि पिया, अल्लाह खे राज़ी करण जी नीयत सां। मुसलमान जे लाइ एॾी वॾी हैसियत हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, अल्लाह तबारक व ताला हिकिड़े मोमिन खे क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे बाने खे घुराए करे फरमाईंदो, अल्लाह जा बाना हदीस तूं बयानु कया, ए अल्लाह जा बाना मां बीमार थियुमि, तूं मुंहिंजी इयादत जे लाइ आहे। तॾहिं उहो छा चवंदो, रब साईं बीमारी त ऐब आहे, अवां बीमारियुनि खां पाक आहियो। पाण फरमाए मुंहिंजो फिलाणो जेको बानो बीमार हुयो, ॼण मां अल्लाह बीमार हुयुमि, पर जेकॾहिं तूं हुनजी इयादत जे लाइ अचे, हा तूं हुनजी इयादत जे लाइ, ॿिया फ़ज़ाइल बि हदीसुनि जा त घणा, जेकॾहिं अचे हा त मां रब उते तोखे मिलां हा। ऐं जेकॾहिं कोई इंसानु सुबुह खां वठी करे शाम, सुबुह जो निकिरी करे कंहिं मुसलमान भाउ जी, तव्हांखे ख़बर पई को मुसलमान बीमार आहे, तव्हां सिर्फ़ु हुनजी इयादत जे लाइ विया आहियो। इयादत छा आहे? तबकुर्सी करणु। अदा तुंहिंजो कीअं हाल आहे, अदा तूं कहिड़े हाल जे अंदरि आहे, हुनजे ॾुख ऐं सुख जे अंदरि तव्हां वञी करे शिरकत कई आहे। पाण फरमायो जेको माण्हू सुबुह जो वियो आहे, शाम ताईं 70,000 फ़रिश्ता उन जे लाइ तौबा ऐं इस्तिग़फ़ार जी दुआ कनि था त अल्लाह इन पंहिंजे बाने खे माफ़ फरमाए, जंहिंजे लाइ 70,000 फ़रिश्ता मग़फ़िरत जी दुआ घुरनि। तव्हां ॿुधायो हुनजी मग़फ़िरत में को शक वग़ैरह थी सघे थो? केॾो वॾो अल्लाह ताला इंसान जो क़दुरु ऐं मक़ाम रखियो आहे। असां वटि इंसानियत जो क़दुरु ऐं असांजे तव्हां हदीस ऐं अल्लाह जे रसूल जी तालीम खां बेख़बरी आहे। हजर अस्वद जो बोसो ॾियण जे लाइ, हजर अस्वद जो बोसो ॾियण जे लाइ, जंहिंखे इस्तिस्लाम बिल हजर चइबो आहे। जॾहिं बि माण्हू वेंदो आहे उमिरि ते, उमिरि करण जे टाइम में तवाफ़ जे शुरू करण जो जेको तरीक़ो आहे उहो इहो आहे, हे हजर अस्वद आहे, हजर अस्वद ते वञी करे उनजो बोसो वठिबो आहे, उते कुझु अल्फाज़ फरमाए, उन खां बाद में तव्हांखे हीअं तवाफ़ शुरू करिणो आहे। हाणे हजर अस्वद जो मामिलो आहे त रश आहे घणी, माण्हू वञी नथा सघनि। शरीयत फरमाए थी कंहिं माण्हू खे ईज़ाउ न ॾियो, कंहिं माण्हू खे तकलीफ़ न पहुचायो, परते खां हथ खणी करे तव्हां इस्तिस्लाम बिल हजर करे सघो था। ॾिसो हिते बि इंसान जी ताज़ीम जो केॾो वॾो ख़्यालु कयो वियो आहे। इहो तव्हां ऐं असांखे इन पूरी शरीयत जी मालूमात न हुजण जे करे तव्हां ऐं असां इन मामलात ऐं मसाइल खां बेख़बर आहियूं। पर यकीन तव्हां ॼाणियो, मां पंहिंजी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, 2012 में जॾहिं मां हज ते वियुमि, असां कमरे जे अंदरि रूम जे अंदरि 3 माण्हू हुआसीं। बिजली जो मामलो हुयो, हुते को चुल्हो वग़ैरह हुयो, ख़राबु थी वियो। हेठि मां वियुमि, मैनेजर बि न हुयो, हमरा बि न हुयो, कुराड़ो हुननि जो वेठो वालिद साहिबु हुयो, कोई कम सां लही विया। मां हुन सां अरबी में ॻाल्हायुमि त असांजे कमरे जे अंदरि उहो कुराड़ो मां सम्झां थो त 75 खां 80 साल जो कुराड़ो हुयो। 75 खां 80 साल हुनजी उमिरि। उहो जीअं आयो अची करे मथे ॾिठईं, मूंखे चई अल्लाह जा माना हीउ ख़राबु आहे, तव्हां असांखे उन टाइम फिलफौर छो न ॿुधायो, तव्हां इंतिज़ामिया खे उन टाइम छो न ॿुधायो। हर खणी करे असां हाजिन खां, असांजे निरड़नि खां चुमियूं वठे पियो ऐं हर इहा आयत पढ़े पियो त वलक़द करमना बनी आदम, अल्लाह ताला बनी आदम खे इज़त वारो बणायो आहे। तव्हां असांजा महिमान आहियो, तव्हांजी ख़िदमत असांजी अवलीन तरजीह आहे। अॼु मुसलमान जे रत जो प्यासो आहे। अॼु मुसलमान जे न्याणियुनि खे बुरी नज़रुनि सां ॾिसी रहियो आहे। अॼु मुसलमान जी ग़ीबत करे रहियो आहे। अॼु मुसलमान जे लाइ नुक़सान जो मामिलो सोचे रहियो आहे। अलाए छा तव्हां मुसलमाननि खे चयो। मुंहिंजा भाउ उहो वक़्तु जज़्बो बेदार कयो जेको सहाबा इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जे दौर जे अंदरि आहे। साहबी फरमाए थो मां जंग जे मैदान जे अंदरि पियो आहे, जिस्म मुंहिंजो सॼो रत खां ॻाढ़ो ऐं चूर लॻो पियो आहे। मशकीज़ ते माण्हू हिकिड़ो पाणी खणी आयो, ॻाल्हि सम्झो चई, मशकीज़ ते, ऐं मूंखे बेइंतहा पाणी जी ज़रूरत आहे, सख़्त में सख़्त पाणी जी ज़रूरत आहे। जीअं पाणी जी मशकीज़ खणी आयो, मुंहिंजे भरिसां जेको मुजाहिद सुतल हुयो, मूंखे उन जूं रड़ियूं जॾहिं नज़र आयूं त मां उन पाणी जी मशकीज़ जे खणी अचण वारनि खे चयुमि मूंखां वधीक मुंहिंजे हिन मुसलमान भाउ खे ज़रूरत आहे, इहा पाणी जी मशकीज़ खणी वञ
इन मुझे मुसलमान भाव के प्यार पाण फरमाइंदा जने उन बे सहाबी वट पहुतो आहे उन खां बाद में ॾिठुमि उन जे भरिसां अञा हिकिड़ो ॿियो मुसलमान सुतो पियो आहे जेको आहो पुकार करे रहियो आहे वरी उहो मुसलमान चए सो मुंहिंजा अदा मुंहिंजे भरिसां जेको सुतो मुसलमान आहे मूंखां वधीक लॻे थो पाणी जी उनखे ज़रूरत आहे मश्कीद जो पाणी उनखे वञी करे पीआर चइनि 5 जॻहियुनि ते पातुमि हिकिड़े मूंखे ॿिए ॾे मोकिलियो आहे आख़िरी वटि पातुमि जेको सभ खां वधीक ज़ख़्मी हुयो आयुमि जॾहिं मोटी उन वटि पहुचण जी देरि हुई अलाह वटि पहुची चुको हुयो शहीद थी वियो ॿिए वटि पहुतो आहियां ॿियो शहीद थी वियो आहे टे वटि पहुतो आहियां टियों शहीद थी वियो आहे चौथे ऐं 5 वटि पहुतो आहियां शुरू वारे हमरा वटि पहुतुमि सहाबी वटि उहो शहीद थी वियो आहे इहा तालीम आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको सहाबा कराम खे जज़्बो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो आहे अॼु असांखां उहो जज़्बो फ़ौत थी वियो आहे अॼु असांखे हिन शइ जी परवाह ई कान्हे का भाई जेकॾहिं फ़लस्तीन जा मुसलमान कुझंदा छा आहे मुसलमान फ़लस्तीन जा न असांजो कहिड़ो कमु अदा तव्हां सिंध जे अंदरि रहण वारा आहियो बलोचिस्तान जे अंदरि मुसलमाननि ते ज़ुल्म थी रहियो आहे उहे वीचारा कंहिं मामलात ऐं मसाइल में परेशान आहिनि असां सही सिंध जा आहियूं असांजो बलोचिस्तान वारा हूंदा हालांकि मुसलमान अल मोमिनो का रजुलिन वाहिदिन इन इश्तका ऐनुहु इन इश्तका कुल्लो व इन इश्तका रासुहु इन इश्तका कुल्लो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिन हिकिड़े जिस्म जे हिस्से वांगुरु आहे अल मोमिनो का रजुलिन वाहिदिन हिकिड़े माण्हू वांगुरु आहे इन इश्तका ऐनुहु इन इश्तका कुल्लो जेकॾहिं हुनजी अखि में सूरु आहे त हुनजो सॼो जिस्म बेक़रार हूंदो आहे व इन इश्तका रासुहु इन इश्तका कुल्लो जेकॾहिं हुनजे मथे में सूरु आहे त हुनजो सॼो जिस्म बेक़रार हूंदो आहे अॼु इहा मुसलमाननि मां मुसलमानी वारी अपनाइयत ख़तमु थी वई आहे चवंदा आहियूं न पाण में नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे साईं भाव भाव जो कोन्हे को पाड़े वारो पाड़े वारे जो न आहे मुसलमान मुसलमान जे खून जो प्यासो हुजे अल्लाहु अकबर कबीरा इहा इस्लाम तालीम न ॾिनी आहे इस्लाम इंसान सां मुसलमान सां मुहबत करणु सेखारी आहे उनजो अदब करणु सेखारियो आहे उनजो इख़लास करणु सेखारियो आहे अॼु जेकॾहिं को नौजवान आहे अछी ॾाढ़ी वारे जे क़दुरु क़ीमत जी ख़बर न आहे भई अछी ॾाढ़ी वारो आहे 50 साल जो आहे 55 साल जो आहे नौजवान पाण टंग जे मथां टंग चाढ़े वेठो आहे उहो पुराणो वीचारो असांखे कल्चर इहो यहूदियुनि नसारनि ऐं अंग्रेज़नि ॾिनो आहे इहा बदतहज़ीबी अंग्रेज़नि जी आहे कंहिं मुसलमान जे इस्लामी क़ानून ऐं रिवायत जे मुतालिक़ इहा तहज़ीब न आहे इहा ग़ैर मुस्लिमनि जी तहज़ीब आहे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौरे ख़िलाफ़त आहे कंहिंजो दौरे ख़िलाफ़त आहे ॾाढा ॻाल्हायो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौरे ख़िलाफ़त आहे हिकिड़ो शहज़ादो तवाफ़ करणु वियो अंदरि तवाफ़ करे रहियो उनजो जुबो हुयो उन जुबे जे मथां ॿाहिरां को बदू हुयो वीचारो अरब हुयो पर हुयो ग़रीब उनजो पेर उनजे जुबे जे मथां अची वियो आयो त सही पर उन अरब शहज़ादे हुदूद हरम जे अंदरि कंहिंखे मारणु सही न आहे उन अगराई करे उन हुदूद हरम जे अंदरि हुनजे मुंहं खे चपाट लॻाई हाणे छा करे इस्लामी रियासत आहे चपाट जो बि इंसाफ़ आहे असां वटि त माण्हू मरी था वञनि उनजो इंसाफ़ नथो मिले ख़ैर उहो माण्हू आयो खुलियल कचहरी उन वक़्तु हज़रत उमर साईं जी लॻल आहे रज़ी अल्लाह ताला खुलियल कचहरी जो मामिलो हज़रत उमर जे दौर खां शुरू थियो आहे इस्लामी रियासत जे अंदरि हज़रत उमर साईं वटि आयो ए अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह ताला छा मसइलो आहे कि फ़लाणो जेको फ़लाणे इलाइक़े जो जेको शहज़ादो आहे उहो बि उमरा करे रहियो मां बि उमरा करे रहियुमि तवाफ़ जे दौरान आहे उनजो जुबो हुयो उनजे मथां मुंहिंजो पेर अची वियो उन मूंखे हुदूद हरम जे अंदरि चपाट लॻाई आहे मूंखे इंसाफ़ खपे हज़रत उमर साईं फरमायो हिते ई बीहो पंहिंजा माण्हू मोकिले चई हिन शहज़ादे खे वठी अचो आयो उन शहज़ादे खां पुछा कई हाणे अमीरुल मोमिनीन जो हुकुम थियो आहे शहज़ादो बि हाज़िर आहे जी साईं हुकुम कयो छा आहे चई फ़लाणो जेको माण्हू आहे तुंहिंजे कॾ तवाफ़ करे रहियो तुंहिंजे जुबे जे मथां उनजो पेर आयो आहे तूं उनखे चपाट लॻाई आहे हा साईं हिन जुबे जे मथां अगराई करे पेर रखियो आहे मां हिनखे वाक़ई चपाट हई आहे हाणे लखनि जी तादाद में माण्हू वेठा आहिनि वज़रा वेठा आहिनि रआसा वेठा आहिनि अलाए कहिड़े कहिड़े इलाइक़े जा माण्हू ॿियनि शहरनि जा माण्हू वेठा आहिनि वाह उमर तुंहिंजी जुर्रत ऐं तुंहिंजे फ़ैसिले जे मथां क़ुर्बान हज़रत उमर छा फरमायो ए ग़रीब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती जीअं हिन शहज़ादे तोखे चपाट लॻाई आहे हिन लखनि जी तादाद जे साम्हूं तूं हिन जे मुंहं में चपाट लॻाया मां उमर जो फ़ैसिलो इहो आहे हाणे ज़ाहिर आहे शहज़ादे जा हथ नरम हुया
ऐं जेको बद्दू हुयो ॿाराड़ी जो माण्हू हुयो उनजा हथ हुया माशाअल्लाह VIP हिकिड़े चपाट जो महिमान हुयो। हाणे शहज़ादे खे ॻाल्हि सम्झ में आई, हो त मुंहिंजी चपाट बर्दाश्त करे वियो, आया मां हुनजी चपाट बर्दाश्त करे सघंदुमि या न करे सघंदुमि। जॾहिं हिक ॿिए जे साम्हूं आया, बद्दू खे चए थो यार मां ग़लती थी वई आहे, हिकिड़े नबी जा उम्मती आहियूं, तूं बि हुज़ूर जो उम्मती आहे, मां बि हुज़ूर जो उम्मती आहियां, ॿेली मां ग़लती थी वई आहे, तूं त मुंहिंजी चपाट बर्दाश्त करे वञे, मां मथां तुंहिंजी चपाट बर्दाश्त न करे वञा। तुंहिंजे इहे काठियुनि जा वढियल जेके हथ आहिनि, इहो हिकिड़ो जेकॾहिं मूंखे लॻंदो त मां पूरो थी वेंदुमि, अल्लाह जी रज़ा ख़ातिर मूंखे माफ़ फरमा। उन बद्दू चयो त साईं तव्हां फ़ैसिलो जेको कयो मूंखे क़ाबिले क़बूल आहे, पर मां फ़क़ति पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ हिन शहज़ादे खे माफ़ करे भाकुर पातई। हज़रत उमर फरमायो तुंहिंजो अख़्तियार आहे, फ़ैसिलो मुंहिंजो इहो हुयो, तूं हुनखे चपाट लॻाए, जेकॾहिं तूं माफ़ करींदो इहो तुंहिंजो अख़्तियार आहे। त मुसलमान जे लाइ ईअं हुयो, साहु ॾियण जे लाइ। को मुसलमान जेकॾहिं के मुसलमान जे लाइ ॻाल्हाईंदो हो, ॿियो मुसलमान वेही करे जेकॾहिं ॿुधंदो हुनखां बर्दाश्त न थींदो। ख़बरदार तूं मुंहिंजे मुसलमान भाउ जे लाइ ईअं थो चवे पियो, तूं मुंहिंजे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे उम्मती जे लाइ इहे अल्फाज़ तो फरमाया। अॼु छा आहे, अॼु मसाजिद जे अंदरि, मदारिस जे अंदरि, ख़ानकाहुनि जे अंदरि, वॾनि महफ़िलनि ऐं मजलिसनि जे अंदरि असां हिक ॿिए जी टोपी ऐं बेइज़ती करण जे कढ आहियूं। फ़िलाणो जेको आहे फ़िलाणी क़ौम आहे, इहो साईं घटिया क़ौम जो माण्हू आहे, तोखे कंहिं अख़्तियार ॾिनो आहे कंहिं क़ौम खे घटिया चवण जो। अल्लाह वटि इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, क़ुरान सचो आहे नी, ॾाढियां ॻाल्हायो। अल्लाह साईं फरमाए थो अल्लाह वटि इज़त आहे तक़वा वारे जी। कहिड़ी ख़बर आहे जंहिं क़ौम जे माण्हू खे तूं घटि सम्झंदो आला क़िस्म जो तक़वा वारो हुजे, आला क़िस्म जो परहेज़गार हुजे, अल्लाह जो को ख़ासि ऐं मुक़र्रब बानो हुजे, अल्लाह जे वेझे कंहिं न कंहिं मक़ाम जे मथां हुजे। इन जे करे मुसलमान खे अज़ियत ॾियण जो कॾहिं बि न सोचो। फरमायो जेको मुसलमान खे अज़ियत ॾिए थो पियो, इहे पंहिंजे अमलनि जे मथां गुरूर न करे। हा यादि रखो, एतिरे क़दर जेकॾहिं तव्हां बिला वजे हीअं आंगुर खणी करे कंहिं मुसलमान खे लॻाई आहे, या हीअं आंगुर जेतिरी शइ उनजी बिला इजाज़त इस्तेमालु कई आहे, फमन यामल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा वमन यामल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा। नेकी थोरी हुजे या चङाई या बुराई, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह साईं आणे ॾींदो। क़ुरान तो फरमाए या बुनैया इन्नहा इन तकु मिस्क़ाल हब्बतिन मिन खरदलिन फतकुन फी सखरतिन औ फिस समावाति औ फिल अर्दि याति बिहल्लाह। या बुनैया इन्नहा, हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे नसीहत करे सम्झाए पियो, पुट को बि अमल हुजे, कहिड़ी बि शइ हुजे, इन्नहा इन तकु मिस्क़ाल हब्बतिन, भली ओ वारी जे ज़र्रे जे बराबरि छो न हुजे, हब्बतिन मिन खरदलिन फतकुन फी सखरतिन औ फिस समावाति औ फिल अर्दि। 7 ज़मीननि जे तह जे हेठां जेको फ़रिश्तो आहे, उन फ़रिश्ते जे हेठां जेको पत्थर आहे, उन पत्थर जे हेठियां बि जेकॾहिं इहा शइ नेकी हुजे या बदी हुजे, क़यामत जे ॾिहाड़े आणे अल्लाह से उन बाने खे ॾेखारींदो तुंहिंजा हे अमल आहिनि, तो हे कयो आहे। वकुल्ल शैइन अहसैनाहु, क़ुरान सचो आहे नी, ॾाढियां ॻाल्हायो। वकुल्ल शैइन अहसैनाहु किताबा, तव्हां ऐं असांजा हर मुआमलात अल्लाह से महफ़ूज़ फरमाइनि। किरामन कातिबीन यालमून मा तफ़अलून, किरामन कातिबीन अल्लाह ताला मुक़रर फरमाइनि, यालमून मा तफ़अलून, ॼाणनि था जेको कुझु तव्हां कयो था। इन्नल अबरार लफ़ी नईम, पोइ जेके नेकियूं कंदा अल्लाह ताला उन्हनि जे लाइ राहत जो मामिलो फरमाया। व इन्नल फुजार लफ़ी जहीम, जेके गुनाह कंदा पोइ उन्हनि जे लाइ जहन्नम जो मामिलो आहे। तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांखे जहिड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारणी आहे तव्हां गुज़ारियो। त बहरहाल अर्ज़ कयमि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेके माण्हू पंहिंजो पाण में अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुहबत कनि था ऐं अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिक ॿिए सां मुहबत कनि था ऐं अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिक ॿिए खां जुदा थियनि था, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे उन जुदा थियण जे करे उन्हनि जा समूरा सग़ीरा गुनाह माफ़ फरमाए थो छॾे। कहिड़ो वॾो फ़ाइदो आहे। को मुसलमान कंहिं मुसलमान सां अल्लाह जी मोहब्बत सां मोहबत करे थो, हाणे जुदाई वारो मामिलो अची वियो, हो हिकिड़े इलाइक़े ते हो ॿिए इलाइक़े ते हले वियो, पर अल्लाह जी रज़ा ख़ातिर जुदा बि हिननि खे थियणो आहे। ॿई जॾहिं थियंदा अल्लाह उन्हनि जा सभु सग़ीरा गुनाह माफ़ थो फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला नेकोकार मुसलमान
नेकोकार मुसलमान जेकॾहिं को पाड़े जे अंदरि आहे उन जे करे उन जे पाड़े वारे खां रोज़ाना 100 मुसीबतूं टारे छॾींदो आहे। घणी मुसीबतूं टारींदो आहे? हिकिड़े नेकोकार मुसलमान जे पाड़े में रहण जे करे अल्लाह साईं उन नेकोकार मुसलमान खे त महफ़ूज़ फरमायो आहे, पर उन जी बरकत इहा आहे हिन नेकोकार मुसलमान जे पाड़े में हुजण जे करे उन जे पाड़े वारे ते आयल 100 मुसीबतां ख़ुदा हिन जे भाग जे करे उन खां परते करे छॾींदो आहे। त मुसलमान अहिड़े क़िस्म जो बणिजे। तॾहिं फरमाए ख़ैरुन्नासि मन यन्फ़उन्नास, भले में भलो इंसान उहो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाए। तव्हां ऐं असां यकीन कयो, असां कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं यार मुसलमान आहियूं, असांखे हिन तालीम जी ख़बर न आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, हाणे तव्हां ऐं असां हिकिड़ो हमारा ईअं किरास थी वञे, मिसाल रोड तां ईअं टपे, हुनखे वीचारे खे उञ लॻी आहे, को माण्हू अहिड़ो न वञे अदा पाणी जो गिलास खणी आहे, माना हाली त असां चवंदा आहियूं हीउ कहिड़ो मोतबर जो पुटु आहे, मां पाणी घुरे थो। बाबा बराबरि ई आहे न, कसम न अलाह जो, सची ॿुधायो। हे यार हे वरी ॻाल्हि आहे, मोतबर मां पाणी जो गिलास घुरे थो, हे अलाए केरु मां अलाए केरु। अरे बाबा हो मुसलमान आहे, अल्लाह जे रसूल जो उम्मती आहे, तू बि मुसलमान आहे, अल्लाह जे रसूल जो उम्मती आहे। ऐं इहो पाणी खणी अचण वारो जेको अची करे हिनखे पाणी पीआरे थो, उन खां वधीक अफ़ज़ल अञा उहो माण्हू आहे जे तुंहिंजे मथां एहसान कयो आहे। हदीस में अचे थो हिन हिकिड़े पाणी गिलास जे पीआरण जे करे ख़ुदा क़यामत जे ॾाढो हुनजी मग़फ़िरत फरमाए, हुनजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फरमाए छॾींदो, हिकिड़े पाणी जे गिलास जे पीआरण जे करे। तव्हां कॾहिं सोचियो आहे इहा ॻाल्हि? कॾहिं तव्हां इहा शइ कई आहे? पाड़े वारो जेकॾहिं कोई ईंदो पाड़े वारे खां का मदद तलब करण जे लाइ, असां वटि जेको मुआशिरो आहे, फिलाणा आया, घर वारी ॿुधाईंदसि मौलाना फिलाणो पाड़े वारो आयो, हीअ ॻाल्हि करे बाहि ॾे न, हुननि जे कम में असांजो कहिड़ो कमु आहे? इहा सोच मुसलमाननि जी न आहे। इहा सोच मुसलमाननि खे ॾिनी वई आहे। ऐं ॾिनी वञण जो मतिलबु इहो आहे, हिकु त तव्हां ऐं असांजी ग़लती आहे आलिमनि खां दूरी। ॿियो असांजा जेके ख़तीब हज़रात आहिनि, ख़तीब माना जेके वाइज़ीन आहिनि, मुबल्लिग़ीन आहिनि, तक़रीरूं जेके कंदा, उहे सिर्फ़ु माण्हुनि खे बयानात, माशाअल्लाह उन्हनि जी महिनत आहे, अल्लाह ताला उन्हनि जी महिनत खे बि क़बूल फ़रमाए, पर मुआशिरो इन्हनि मुसलमाननि खे केरु सेखारींदो? ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो हिननि खे अल्लाह जे रसूल जी एॾियूं हदीसूं आहिनि जेको इस्लाम इन हिकिड़े मुसलमान जे हुकूक एतिरा बयानु करे रहियो आहे, त पोइ तव्हां ऐं असां पाण ॿुधायो त ज़ाल ऐं मुड़ुस जा हिक ॿिए सां जेके हुकूक हूंदा, उन्हनि जा केतिरा वॾा हुकूक हूंदा, भाइरनि जा केतिरा हुकूक हूंदा, चाचे ऐं चाची जा केतिरा हुकूक हूंदा, मामे ऐं मामी जा केतिरा हुकूक हूंदा, पाड़े वारनि जा केतिरा हुकूक हूंदा। मौलाना सिर्फ़ु निमाज़ पढ़ण सां जन्नत न मिलंदी, इन्हनि सभिनी शयुनि जे मथां अमल करणु ज़रूरी आहे तो ऐं असांजे लाइ। जेकॾहिं तूं ऐं असां निमाज़ी बणिजो, असांजो अख़लाक़ भलो न हुजे, पोइ तो ऐं असांजे अख़लाक़ जी दास्तान किथे वञी करे रहंदी। हालांकि पैगम्बर दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हर शइ जे हुकूक जा ख़्यालु फ़रमाए। हिकु हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े फ़रिश्ते खे फ़रमायो, फ़रिश्तो हिकिड़ो वञी करे वेठो, पाण फ़रमायूं तूं वञी करे वेहो, हे हमरा जेको वञी रहियो आहे, तूं हुन खां पुछा कर काॾे वञे थो? उन खां फ़रमाई ॾे हाल वाल। हाणे इंसान जी सूरत में वञी करे वेठो, काॾे वञी रहियो आहे? चई फिलाणे पासे ॾे। कंहिं में कमु आहे? चई फिलाणे में। उन में अॻ में का जान या पहचान? चई न, अल्लाह जी रज़ा ख़ातिर उन ॾे वञी रहियो आहे ऐं उन सां मुंहिंजी मुहबत अल्लाह जी रज़ा ख़ातिर आहे। चई उन सां मुहबत तुंहिंजी अल्लाह जी रज़ा ख़ातिर आहे, जीअं तुंहिंजी उन सां अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुहबत आहे। अल्लाह साईं फरमाए थो महज़ इख़लास ऐं अल्लाह जे लाइ, जीअं मुंहिंजे बाने सां हिन हिकिड़े बाने जी मुहबत आहे, मां अल्लाह बि पंहिंजे हिन बाने सां ईअं ई मुहबत कंदो जीअं ॿिए बाने सां मुहबत फरमाए थो। अंदाज़ो लॻायो त इस्लाम केॾो वॾो दर्स ॾिनो आहे उन सॼो मुहबत जो, हिक ॿिए जे ख़्यालु रखण जो केॾो वॾो जेको आहे सो इस्लाम दर्स ॾिनो आहे, तालीम ॾिनी आहे। पर चूंकि असां ऐं तव्हांजी बदक़िस्मती आहे, असां इन ॻाल्हि जी तरफ़ तवजो नथा कयूं। ऐं क़यामत जे ॾाढे हदीस थो ॿुधायां, मां जेके बि ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं बयानु कयूं सभु हदीस जूं ॻाल्हियूं आहिनि, का बि ॿाहिरी ॻाल्हि कान्हे का। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो क़यामत जे ॾियारे सभ खां वधीक मां अल्लाह खे वेझे थियण वारा इहे हूंदा जेको इंसान सां अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुहबत फरमाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अल्लाह सां वेझड़ाइप जो सभ खां वॾे में वॾे अमल जो ज़रियो छा आहे? जेको इंसान सां
मुसलमान मुसलमान सां सच्ची मोहब्बत करे दो सब खां वधीक मूंखे इहे क़यामत जे ॾियारे वेझो हूंदा। पाण फरमायूं जंहिं वक़्त जे अंदरि कंहिं माण्हू खे शाम न हूंदी अल्लाह से उन्हनि खे आला क़िस्म जूं कुर्सियूं अता फरमाईंदो ऐं उन्हनि जे चहिरे मां एॾो नूर निकिरंदो जीअं सिज जी लाइट निकिरंदी आहे तव्हां असांजी अखियुनि खे वठंदी आहे। इन्हनि जे चहिरे मां हीअं नूर पियो रब साईं जो फाटंदो पियो ऐं इंतिहा क़िस्म जा कोई उन्हनि जे चहिरे जे मथां ग़म न हूंदो का उन्हनि जे चहिरे जे मथां जेको आहे परेशानी न हूंदी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं ते शहीद सालेह रश्क कंदा अंबिया त हे केरु अल्लाह जा बाना आहिनि जंहिंखे अल्लाह से अॼोके ॾिहाड़े में एॾो वॾो रुतबो ऐं मक़ाम अता फरमायो आहे पंहिंजी वेझड़ाई अता फरमाई। अल्लाह से पंहिंजी शाम उन्हनि खे नसीब फरमाई आहे। अल्लाह से आला क़िस्म जूं कुर्सियूं उन्हनि खे नसीब फरमाइनि। उन्हनि जो चहिरे जो नूर ईअं चमकी रहियो आहे जीअं चोॾींहं जो चंड चमकंदो आहे। तॾहिं फ़रिश्ता चवंदा हीअ उहे माण्हू आहिनि जिन रब खे राज़ी करण जे लाइ कंहिं हिकिड़े मुसलमान सां मुहबत कई। कंहिंखे राज़ी करण जे लाइ ॾाढा ॻाल्हायो। इस्लाम त इहो आहे, इस्लाम जो दर्स त इहो आहे, इस्लाम जी तालीम त इहा आहे। इस्लाम जी तालीम नफ़रत ऐं झगड़े जी थोरी आहे। इस्लाम जी तालीम जो अजीब रंग असांखे यहूदियुनि सम्झायो उलमा खां नफ़रत कयो। उहो सम्झंदा जेकॾहिं हीअ क़ौम उलमा सां वाबिस्ता थी ऐं अल्लाह जे रसूल जी हदीसूं ॿुधो त इहा क़ौम पंहिंजे पैगम्बर जी तालीम जे मथां अमल कंदी। इहा क़ौम असां खां परते हली वेंदी, असांजे कल्चर खां नफ़रत कंदी, असां खां परते हलिया वेंदा। मुसलमान जेकॾहिं हिक ॿिए सां ईअं मज़बूत हुजे हा, ॿधल हुजे हा, हिक ॿिए सां गॾु हुजे हा त रब काबा जो कसम आहे अॼु दुश्मन खे ताक़त न थिए हा मुसलमान खे मुसलमान जे मथां हमले कराइण जी। अॼु मुसलमान खे मुसलमान जे हथां मारायो वञे, मुसलमान खे मुसलमान जे हथां अज़ियत ऐं तकलीफ़ ॾियाराई वञे। त दीन इस्लाम जी तालीम, क़ुरान जी तालीम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम इहा आहे अल मुस्लिमु मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। कामिल मुसलमान उहो आहे जंहिंजे ज़ुबान ऐं हथ खां कंहिं मुसलमान खे ईज़ाउ न पहुतो हुजे। पर हाणे जेकॾहिं बेख़बरी में ईज़ाउ अची वियो आहे, कंहिं मुसलमान खे तकलीफ़ ॾिनी आहे, बिला वजह कंहिंखे अज़ियत पहुचाई आहे, बिला वजह कंहिंखे तकलीफ़ पहुचाई आहे, शरीयत फरमाए थी जेकॾहिं उहो जीअरो आहे, ॻाल्हि सम्झो चङी तरह, शरीयत जो मसालो आहे। हाणे जीअरो आहे तव्हां वञी हुन खां माफ़ी वठो। इहा दुनिया में माफ़ी वठणु सवली आहे मुंहिंजा भाउ, क़यामत जे ॾिहाड़े हिन जो हिसाब किताब ॾाढो ॾुखियो आहे। अदा कोई मसालो कोन्हे को पंहिंजो पाण खे झुकायो। हूअं बि सियाणा हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि, तव्हां बाग़ जे अंदरि जेकॾहिं वेंदो न बाग़ में, पोइ जंहिं बाग़ जे अंदरि खणी करे सम्झो अंब जो वणु आहे, उन अंब जे वण जे अंदरि जंहिं टारी जे अंदरि अंब घणा हूंदा, तव्हांजो अॼु माना हिकिड़ो नंढिड़ो इम्तिहान आहे, जंहिं अंब जी टारी जे अंदरि अंब घणा हूंदा उहा टारी हेठि निवियल हूंदी या मथे उभी बीठी हूंदी। ॾाढा ॻाल्हायो, वज़न जे करे हेठि निवियल हूंदी न। हू हमेशह भले माण्हू जी निशानी इहा हूंदी आहे, बहितरीनु माण्हू जी निशानी हूंदो आहे उहो झुकियल हूंदो आहे, उन में तकबुर वारो मामिलो न हूंदो आहे। इहो दुनिया वारो मामिलो आहे। वञी पंहिंजे मुसलमान भाउ खां माफ़ी वठी आहे। असां त नाहक़ मुसलमाननि खे एॾी अज़ियत ॾियूं था, अलाह जो कसम आहे अहिड़ी तकलीफ़ ॾियूं था पिया जो अलाह ताला माफ़ फरमाए। अलाह ताला भई अॼुकल्ह तव्हां असां जंहिं मुआशिरे त सभु मुसलमान सां कूड़ ऐं फिराड जो मामिलो करे, मुसलमान सां ठगी करे थो पियो, मुसलमान सां फिराड करे थो पियो, मुसलमान जी इज़तुनि जा जनाज़ा करे थो पियो, मुसलमान जे घर खे ड्राए थो। कंहिंखे दर्स ॾियूं केरु असांजी तव्हांजी तालीम मां मानूस थी करे मुसलमान थींदो? न त उहो वक़्तु हुयो मुसलमान जी तालीम ऐं आमाल खे ॾिसी करे काफ़र चवंदा हा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां पाण खे उहो मुसलमान बणायूं त सही जो असांजे अमलनि जो चर्चो दुनिया जे अंदरि हले, असांजे अमलनि जी वाह दुनिया जे अंदरि आहे। साहब इकराम जे दौर जे अंदरि इहो मामिलो हो, ताबईन जे दौर जे अंदरि इहो मामिलो हो, ताबईन ऐं बुज़ुर्गनि ऐं असलाफ़नि जो इहो मामिलो हुयो। मुंहिंजा भाउ जॾहिं तूं अहिड़ो मुसलमान थी वएं त पोइ यकीनन इहा तालीम तोखे जन्नत जे दरवाज़े ते पहुचंदी। सैयदना इमाम हुसैन सचो रज़ी अल्लाह तआला अन्हु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नवासो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि जो टुकड़ो, अम्मा फातिमतु ज़हरा जो बचड़ो, सोणे अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जो शहज़ादो, इन पूरी उम्मत जो इमाम हज़रत इमाम हुसैन सचो रज़ी अल्लाह तआला अन्हु, सोणे इमाम हुसैन
फरमाइनि था हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं आया वुज़ू कराए पोइ ग़ुलाम हुयो हज़रत इमाम हुसैन खे वुज़ू जेॾी महिल करायूं ज़ाहिर आहे थोरो हुन खां ग़लती वग़ैरह थी या लोटो किरी पियो या कोई अहिड़ो मामिलो थी वियो हुन जल्दी चयो त साईं हुन ज़ाहिर आहे ख़ादिम बि अहिड़े घर जो हुयो जल्दी में जॾहिं ॾिठो न हाणे इहा ॻाल्हि थी आहे त हुन क़ुरान मजीद जी आयत पढ़ी ग़ुलाम त साईं वल काज़िमीन अल ग़ैज़ अलाह वारा उहे हूंदा आहिनि जेके पंहिंजे कावड़े गुस्से खे छा कंदा आहिनि पी वेंदा आहिनि उहो कावड़े गुस्सो पंहिंजो ज़ाहिर न कंदा आहिनि वल आफ़ीन अनिन नास माण्हुनि खे माफ़ करे छॾींदा आहिनि हज़रत हुसैन छा कयुसि उनखे उन कावड़ खे बि ख़तमु कयईं उनखे माफ़ बि कयईं अॻिते चयईं त तूं वञ इन क़ुरान मजीद जे आयत जे पढ़ण जे करे मां तोखे आज़ादु बि करे छॾियो पोइ अॻिते हज़रत हुसैन साईं पढ़ियो वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह साईं एहसान करण वारनि सां मुहबत फरमाईंदो आहे इहो दर्स ऐं तालीम असांखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिनी आहे त कंहिं मुसलमान खे का बि तकलीफ़ ऐं अज़ियत अॼु अहद कयूं त तव्हां ऐं असां बि मुसलमाननि सां छा कंदासीं ॾाढियां ॻाल्हायो ॾाढियां ॻाल्हायो हिकिड़ा माण्हू वरी छा कंदा आहिनि ॿाहिरि निकिरंदा आहिनि पोइ पंहिंजे मुंहुं तबसरो कंदा आहिनि मुला बाबा जो असांखां क़ुरान ते फ़ाइदो वरितो आहे बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे इरादे जो मामिलो आहे तव्हां ऐं असां कामिल मुसलमान थियो अलाह जो कसम आहे जॾहिं कामिल मुसलमान तव्हां बणियो ऐं कामिल तरीक़े सां अलाह जे रसूल जी तालीम जे मथां तव्हां अमल कयो यकीन ॼाणियो ख़ुदा जो कसम आहे अव्हांजे घुरण जी देरि आहे अर्श चीरे करे अल्लाह ताला तव्हांजी हाजतुनि खे पूरो फरमाईंदो पर असां कामिल मुसलमान थियूं कोशिशि त कबी न इनशाला या न कोशिशि त इंसान जे हथ में आहे अलाह खां दुआ आहे अलाह साईं तव्हां असांखे दीन इस्लाम ते सही तरीक़े सां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए हितां साईं कट कजोसि पोइ वरी कटण में मसालो थिए थो